ख़ुदा जी दुनिया। जॾहिं तव्हां कंहिं कमरे में हुजो त उन जी छित खे मापे तव्हां इहो ॼाणे सघो था त इन जी डेघ ऐं वेकर केतिरी आहे। पर जॾहिं तव्हां खुले मैदान में आसमान जे हेठां हुजो त अव्हां खे ख़बर पवंदी आसमान जी छित उन जी डेघ ऐं वेकर खे मापण लाइ तमामु पैमाना नाकाफ़ी आहिनि। इहो ई हाल ख़ुदा जी पूरी काइनात जो आहे। हिकु ॿिज जहिड़ी तरह वधी वण थिए थो, हिकु दुनिया ठाहे थो, इन खे केरु थो बयानु करे सघे। सिज जी रोशनी, हवाउनि जो निज़ाम, इहे झिरकियुनि जा गीत, इहे पाणिनि जा वहंदड़ चश्मा, अहिड़ीअ तरह बेशुमार शयूं जिन खे असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं था, उन्हनि खे लफ़्ज़नि में बयानु करणु मुमकिन कोन्हे। सचाई इन खां वधीक लतीफ़ आहे त उन खे इंसानी लफ़्ज़नि में बयानु करे सघिजे। हक़ीक़त इहा आहे त जिथे ज़बान गुंग थी वञे उतां खां हक़ीक़तूं शुरू थियूं थियनि। जिथे लफ़्ज़ साथ न ॾियनि उतां माना जो आगाज़ थिए थो। ख़ुदा चुप जी ज़बान में ॻाल्हाए रहियो आहे ऐं असां उनखे कंहिं हुल जी ज़बान में ॿुधणु चाहियूं था। अहिड़ी हालत में कीअं मुमकिन आहे जो असीं ख़ुदा जी आवाज़ खे ॿुधी सघूं। हिन दुनिया जूं सभ खां क़ीमती ॻाल्हियूं उहे आहिनि जेके चुप जे अंदाज़ में नशर थी रहियूं आहिनि। पर जेके माण्हू सिर्फ़ु शोर ऐं हुल जी ॿोलीअ खे ॿुधंदा हुजनि, उहे इन क़ीमती ॻाल्हियुनि खां कहिड़ी तरह आशना रही सघनि था, जहिड़ी तरह हिकु ॿूढ़ो माण्हू कंहिं उम्दा मौसीक़ी खां। ख़ुदा जी दुनिया बेहद हसीन आहे। उन जो हुस्न लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे। माण्हू जॾहिं हिन दुनिया खे ॾिसे थो त बेइख़्तियार हुनजो जीउ चवे थो त हू ख़ुदा जे हिन अब्दी दुनिया जो बाशिंदो बणिजी वञे। हू हवाउनि में शामिल थी वञे, हू वणनि जी सरसब्ज़नि में वञी वसे, हू आसमान जी बुलंदियुनि में विञाइजी वञे। पर इंसान जूं महदूदियतूं इन ख़्वाहिश में हाइल आहिनि। हू पंहिंजी महबूब दुनिया खे ॾिसे थो पर उन में शामिल नथो थी सघे। शायदि जन्नत इन्हे जो नालो आहे त माण्हूअ खे उन जी महदूदियतुनि खां आज़ादु करे छॾियो वञे, त जीअं हू ख़ुदा जी हसीन दुनिया में अबदी तौर ते दाख़िल थी वञे। इंसान जेका तमदुनी दुनिया ठाही आहे उहो ख़ुदा जी दुनिया खां केतिरो न मुख़्तलिफ़ आहे। इंसान जूं ठाहियल सवारियूं हुल ऐं दूंहं पैदा कनि थियूं, पर ख़ुदा जी ठाहियल रोशनी 1,86,000 मील फ़ी सेकंड जी रफ़्तार सां हले थी ऐं न किथे को हुल थिए थो ऐं न को दूंहं। इंसाननि जे विच में ईअं रहे थो जो हिक ॿिए खे हिक ॿिए खां तकलीफ़ूं पुॼंदियूं रहनि थियूं। पर ख़ुदा जी दुनिया में हवा अहिड़ी तरह गुज़रे थी जो हू कंहिं सां बि नथी टकराए। इंसान पंहिंजी ग़लाज़त खे कार्बन ऐं पघर जी सूरत में ख़ारिज करे थो, पर ख़ुदा जी दुनिया में जेके वण थियनि था उहे उन जे बरक्स पंहिंजी कसाफ़त खे ऑक्सीजन जी सूरत में ख़ारिज था कनि ऐं गुल पंहिंजी कसाफ़त खे ख़ुशबूअ जी सूरत में। इंसान जे ठाहियल सभिनी शहरनि में किचिरे खे हिकु पासे करणु नाक़ाबिले हल मसइलो बणियल आहे। पर ख़ुदा जी ठाहियल हिन वसीतर दुनिया में हर रोज़ वॾे पैमाने ते इहो किचिरो निकिरे थो, पर कंहिंखे को ख़बर बि नथी पवे, छो त उनखे रीसाइकिल करे ॿीहर काइनात जे मुफ़ीद जुज़नि में तब्दील कयो थो वञे। जेको माण्हू हक़ीक़त जी झलक खे ॾिसी वठे हू उनखे बयानु करण खां पंहिंजे पाण खे आजिज़ महसूसु कंदो। हुन ते चुप तारी थी वेंदी, न हू लफ़्ज़नि जो सैलाब वहाइणु लॻंदो।